नाज़रीन, सिंध में वधंदड़ बदअमनी ऐं नौजवाननि जे क़त्ल जे वाक़िअनि ख़िलाफ़ जीअं सिंध महाज़ रियास चांडियो तरफ़ां ज़ाकाबाद जे मुख्य चौक खां अवामी प्रेस क्लब मलीर ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली जी अॻुवाणी ज़मीर हाजाणो, फैज़ हसबाणी, खुदारिनो शाह, फरीद बलोच, हाजी सिद्दीक कलमती, इकबाल कलमती ऐं वहाब गबोल करे रहिया हुआ। रैली में शरीक मुज़ाहिरीन हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी सख़्त सिंध हुकूमत ऐं कानून लागू कंदड़ इदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मलीर में क़त्ल थियल लतीफ़ कलमती, मदीना में कैलाश कुली ऐं दादू में क़त्ल थियल नौजवान नादिर जमाली जे क़ातिलनि जी फौरी गिरफ़्तारी जा मुतालबा कंदे उभिॾारींदड़ नारा हयां। एहतजाजी रैली मुख़ालिफ़ रस्तनि तां थींदे अवामी प्रेस क्लब मलीर पहुती, जिते मुज़ाहिरीन धरणो हयो। धरणे दौरान अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त सिंध में नौजवाननि जो क़त्ल रोज़ जो मामूल बणिजी चुको आहे, पर अफ़सोस जो क़ातिल बेखौफ़ घुमी रहिया आहिनि ऐं मुतासिर ख़ानदाननि खे इंसाफ़ नथो मिले। अॻुवाणनि चयो त सिंध हुकूमत मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे, जेका अवाम खे जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ ॾियण में नाकाम आहे। इन्हनि इल्ज़ाम लॻायो त पुलिस ऐं इंतिज़ामिया बासर माण्हुनि जे आशीर्वाद हेठि कमु करे रही आहे, जंहिं सबबि ग़रीब ऐं बेवस नौजवाननि जो रतु सस्तो थी वियो आहे। ख़िताब कंदड़ अॻुवाणनि वधीक चयो त जेकॾहिं लतीफ़ कलमती, कैलाश कुली ऐं नादिर जमाली जे क़ातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में न आंदो वियो त एहतजाज जो दायरो वधीक वसी कयो वेंदो ऐं सिंध जे ॿियनि शहरनि में बि तहरीक हलाई वेंदी। रैली ऐं धरणे में शरीक माण्हुनि सिंध में अमन अमान जी बहाली, क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं मुतासिर ख़ानदान खे इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो कंदे ऐलान कयो त जेसीं ताईं इंसाफ़ न मिलंदो जदोजहद जारी रहंदी। अली तरफ़ां त जेको लतीफ़ कलमती, जंहिंखे 1 महीने खां मथे टाइम गुज़रियो आहे, जेको बेगुनाह क़त्ल थियो आहे। ॿियो कैलाश कोहली, टियों आहे नादिर जमाली। असीं सम्झूं था त सिंध जे अंदरि ला क़ानूनियत आहे। हिननि जो पंहिंजो हिकिड़ो कानून आहे, वॾेरे जो पंहिंजो कानून आहे, पुलिस वारनि जो पंहिंजो कानून आहे। इदारा, कोर्टूं, थाणा सभु ख़ामोश आहिनि। असीं चऊं था त हिननि कोर्टनि खे अमी ताला लॻायो, SP खे SHO खे पंहिंजी अदालत लॻाइणी आहे। अगरि वॾेरे खे पंहिंजी अदालत लॻाइणी आहे त बाबा ही कोर्टूं छा लाइ आहिनि? माण्हू टाइम ज़ाया छो था कनि? पहिरीं अॼु जीअं समाज जे दोस्तनि खे ऐं कलमती कबीले जे नौजवाननि खे ऐं हिते जेके अक़लियत बरादरी आहे, असांजा कोली ऐं भील जेके रहनि था, उन सभिनी खे शाबाश थो ॾियां ऐं उन ख़राज तहसीन पेश थो करियां, जिन बेगुनाह क़त्ल थियल लतीफ़ कलमती, कैलाश कोहली ऐं जमाली साहब जेको दादू में उनखे शहीद कयो वियो आहे, उन्हनि जे क़त्लनि जे ख़िलाफ़, बेगुनाह क़त्ल थिया उन जे ख़िलाफ़ उन्हनि एहतिजाज कयो आहे। मूं